अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल वालनि जिते आयो ख़ुश हुजो। तव्हांखे ॾेखारियां थो असांजो G-6 जो मरकज़ मेलोडी। सभ खां पहिरीं जी होटल आहे जितां खां शुरू थो थिए। सफ़ा ज़बरदस्त होटल आहे, पर वरी सिंट्रा होटल बि हाणे जेको आहे शुरू थी वियो आहे। इहो हाणे ठहियो आहे असांजे साम्हूं, पर इस्लामाबाद होटल तमामु घणो पुराणो आहे। हे मेलोडी आहे फूड पार्क। हाणे इंटर पिया थियूं, मुंहिंजो बोर्ड जेको आहे सो वण जे पोयां लिखी वियो आहे, जैसे नज़र ईंदो आहे इहो मेलोडी फूड पार्क। इन जे इन साइड आहे लाइट बैंक, ऐं हे वरी वही सिंट्रा होटल जी फ्रंट साइड। साम्हूं UBL HPL बैंक ऐं इहो प्लाज़ा आहे जेको कॾहिं खां पियो ठहे, अञा ताईं पूरो नथो थिए। बहरहाल ही वो सेक्टर ऐं उन जो मरकज़ आहे जेको पहिरियों सेक्टर आहे इस्लामाबाद जो। ही बैक साइड आहे जी पंहिंजे इस्लामाबाद होटल जी, ही फ्रंट साइड आहे। अॼु इहा अचर जो ॾींहुं आहे, सो घणी तरियूं शयूं बंदि आहिनि, पर कुझु खुलियल बि आहिनि। जीअं हिते क्लिनिक वग़ैरह आहे ऐं बाक़ी शयूं आहिनि उहे खुलियल आहिनि। हीअ मेन मरकज़ आहे G-6 सेक्टर जो। स्पेशली फूड मार्केट खुलियल हूंदी, बाक़ी शयूं घणियूं घणियूं बंदि आहिनि अॼु। ऐं हेॾे बि बैंक्स आहिनि। फूड स्ट्रीट हिन साइड ते होटल्स आहिनि, साम्हूं स्टॉल लॻा पिया आहिनि गैर क़ानूनी, पर लॻा पिया आहिनि, कुझु करे नथो सघिजे। स्ट्रीट जेका काफ़ी फेमस आहे और काफ़ी इन जे बारे में पुछंदा रहंदा आहिनि। ऐं जेको आहे सो सुठी मार्केट आहे माशाल्लाह। हे जेको हमरा वेठो अथनि पान वारो, सॼी राति वेठो हूंदो आहे, बाक़ी सॼी बंदि थी वेंदी आहे। हे आहे मेन फूड स्ट्रीट जेका हेॾी फेमस आहे, और हिन जे बारे में काफ़ी जेका शायदि ॾिठियूं हुजनि वीडियोस, पर हिन जे बारे में काफ़ी दोस्त पुछंदा रहंदा आहिनि फूड स्ट्रीट मेलोडी में छा आहे अहिड़ो। तो इहो आहे पार्क रेस्टोरेंट, कैपिटल रेस्टोरेंट। हलवा पूरी असल में हलवा पूरी जाम फेमस आहे, हितां जाम दोस्त नाश्तो करणु ईंदा आहिनि। इहा जेका ॾिसो पिया इहा आहे हलवा पूरी। ऐं हिन तरफ़ शेक्स वारा वेठा आहिनि, काफ़ी सारा दुकान, अक्सर फैमिलीज़ आयल हूंदियूं आहिनि नाश्तो करणु। हिते माशाल्लाह रश सुठी हूंदी आहे अक्सर। ऐं अॼु त मोकल जो ॾींहुं आहे, सो अञा वधीक आहे फूड स्ट्रीट में, बाक़ी मार्केट बंदि आहे। हाणे त अॻिते इहा जॻह आहिनि, हिते काफ़ी रश थींदी आहे, स्पेशली हिन लाइ पूरी ऐं नाश्ते जे लाइ। हे पान वारो वॾो फेमस आहे मेलोडी जो, पर अॼु बंदि हुयो। केॾी महिल इहो खुलियल हूंदो त वरी तव्हांखे ॾेखारींदासीं। काफ़ी सारा ही ट्रिप्स आयल आहिनि, लॻे थो कुझु इंस्टीट्यूट्स जा, उहे घुमनि फिरनि पिया ऐं नाश्तो पिया कनि। इहे वरी इहो आहे, इहो रेस्टोरेंट ॾाढो फेमस आहे। हाणे हलूं पाण हिन तरफ़। हीअ जेका स्ट्रीट आहे इहा काफ़ी फेमस आहे। खां पहिरीं आहे शेख न शेक आहे, ऐं उनखां पोइ शाम जे टाइम हिते रौनक अञा वधीक हूंदी। फिर मां शाम वारो मंदिर रिकॉर्ड कंदुमि कंहिं टाइम इंशाल्लाह। फ़िलहाल ख़ाली आहे स्ट्रीट आहे मेलोडी जो नालो मां अक्सर ॿुधो हूंदो, तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे पाण हलूं था मथे हिन तरफ़। सभ खां साम्हूं जेको आहे सो आहे सेवर फूड्स जी ब्रांच आहे। सेवर फूड इस्लामाबाद जो सभिनी खां फेमस जेको आहे सो पुलाव आहे। हिन जी ब्रांच ते वञो तव्हांखे वेहण जी जॻह ई न मिलंदी अक्सर। इंशाल्लाह पाण हलंदासीं। इहा सेवर फूड ऐं इहा मार्केट। ऐं हिन मथे जे हलूं त हिन तरफ़ साम्हूं ॾिसो पिया पाकिस्तान पोस्ट जी गाॾी बीठी आहे, सो एॾी आहे पाकिस्तान पोस्ट। ऐं हुनजे साम्हूं सेव मार्ट, जिते पहिरियों इस्लामिक न बल्कि रिलीजियस अफेयर्स जी मिनिस्ट्री हूंदी हुई, जेका हाणे त कोन्हे। ऐं हिते ही पोस्ट ऑफिस आहे, GPO आहे एक्चुअली। पाण हलूं था हिन जी फ्रंट साइड ते, तव्हांखे ॾेखारियां थो फ्रंट साइड खां GPO कीअं आहे। मुंहिंजे ख़्याल हेड ऑफिस हिननि जो इहो ई आहे हिते इस्लामाबाद में, बाक़ी सॼो हितां खां ऑपरेट थींदो आहे। मेलोडी फूड पार्क जिन जो मेन गेट आहे इहो हिन साइड खां आहे। हिन जे साम्हूं पहिरियों अर्जेंटीना पार्क आहे, ऐं हिन जे अॻियां पॉलीक्लिनिक आहे। हिन साइड वेंदो त वरी G-6 3 शुरू थो थिए, हुन सां गॾु G-6 4 आहे। पर
मां वहाँ देखा GPO की फ्रंट साइड है, फ्रंट साइड यह है GPO सरकारी। हाँ माशाल्लाह सर्विस इन्हनि जी बेहतर थी है अगे खां, सो हाँ अक्सर ही रश वगैरह रहंदो आहे हिते। या GPO की फ्रंट साइड सां गॾु वरी थाणो अथव। मेलोडी फूड पार्क इन जो सेंटर ते पाण वेठा आहियूं। हिकु वॾी बिल्डिंग ॾिसो पिया, इहा आहे नेशनल बैंक। नेशनल बैंक की बिल्डिंग आहे तमामु वॾी, हेड ऑफिस हिननि जो इहो ई आहे। तो पाण हलूं था उन साइड मूंखे ॾेखारियूं त फ्रंट साइड खां कीअं थी ॾिसजे। ॿियो गेट आहे जेको फ्रंट साइड खां लॻियल आहे मेलोडी जे। सभिनी खां वणंदी आहे मेलोडी साइड सा ही साइड, बिकॉज हिते आहे माई फेवरेट बुक शॉप आहे, ओल्ड बुक शॉप अॼु बंदि पई आहे, खुलियल हूंदी मां वहाँ विज़िट ज़रूरु कराईंदुसि। ऐं हिकु ॿी बुक शॉप आहे, उनखे अलावा ये ग्लासिस वारा ऐं ॿी संगत इहा जाम वेठी आहे। ऐं इन साइड बसि बैक साइड अची वियासीं पाण। हिते कार वॉश आहे पई आहे, सेविंग्स हाउस ऐं ये वरी बिल्डिंग जी फ्रंट साइड जेका आहे इहा अथव नेशनल बैंक। नेशनल बैंक पोस्टर तो फाटी वियो अथसि, हाणे हालात हिन भी मुल्क जहिड़ी पंहिंजी थी वई आहे। सो ये नेशनल बैंक आहे जिते मां वेठो आहियां। मुंहिंजो फेवरेट शेक हिते मिलंदो आहे। भाऊ मुंहिंजे हवाले दुकान करे बाक़ाइदे हलियो एतिरो एतबार अथसि, इहो अचे पियो। सो दोस्तों हिन वीडियो खे हिते ई पूरो था कयूं। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो में मिलूं था अव्हां सां। वरी महिरबानी, तव्हांजा लख कुर्ब।